कराची जे एक्सपो सेंटर में डाओ डाइस हेल्थ एग्ज़िबिशन 2019 शुरू थी वियो। नुमाइश जो इफ़्तिताह नाले वारी दवाऊं ठाहींदड़ कंपनी जे सरबराह अली खाई ऐं ॿियनि कयो। उन मौक़े ते नुमाइशी तक़रीब में डाओ यूनिवर्सिटी जी वक़्ती वाइस चांसलर प्रोफेसर ज़रनाज़ वाहिद, हायर एजुकेशन कमीशन जे रीजनल सरबराह हाकिम अली टालपुर, डाइस फाउंडेशन जे बानी चेयरमैन डॉक्टर खुर्शीद कुरैशी, डाइस हेल्थ अमेरिका जे चेयरमैन सैयद सोहेल हसन ऐं ॿियनि शिरकत कई। तक़रीब खे ख़िताब कंदे माहिरनि चयो त रिसर्च हर दौर में अहमियत जोगी रही आहे, पर मौजूदा वक़्त में रिसर्च जी अहमियत तमामु घणी आहे। नयूं इजादूं दुनिया जी मईशत खे सगारो करे रहियूं आहिनि। उन लाइ ज़रूरी आहे त नौजवाननि जो ध्यानु नयुनि इजादनि ॾांहुं छिकायो वञे। संदनि चवणो त रिसर्च ऐं नयुनि इजादनि लाइ सनत ऐं तालीमी इदारनि खे हिक ॿिए जे वेझो अचणो पवंदो। डाइस एग्ज़िबिशन अकेडमी ऐं इंडस्ट्रीअ खे वेझो आणण लाइ निहायती अहम प्लेटफॉर्म आहे, जंहिंखे वधीक सगारो कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।